खबरों जो सिलसिलो अॻिते वधायूं था। हैदराबाद में डेंगी वायरस में मुब्तला एक मरीज़ फौत थी वियो। डेंगी सबब फौत थी वियल नौजवान साबिर अली हैदराबाद जो रहवासी हो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सिविल अस्पताल में डेंगी जा 2 मरीज़नि खे दाख़िल कयो वियो। हैदराबाद में ख़बर माखिड़ी पिया डेंगी वायरस में मुब्तला एक मरीज़ फौत थी वियो आहे। डेंगी सबब फौत थी वियल नौजवान साबिर अली हैदराबाद जो रहवासी ॿुधायो पियो वञे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सिविल अस्पताल में डेंगी जा 2 मरीज़ जेके उन्हनि खे दाख़िल कयो वियो आहे। अपडेट्स मालूम कयूं था हैदराबाद में टाइम न्यूज़ जे रिपोर्टर इम्तियाज़ खोसो खां। इम्तियाज़, छा अपडेट्स आहिनि डेंगी वायरस बाबति? बिल्कुल मेहताब, हैदराबाद में डेंगी अञा ताईं बेकाबू बणियल आहे। हैदराबाद में 24 कलाकनि दौरान डेंगी जो फौत थी वियो आहे। ॿुधाए पियो वञे त हैदराबाद जे इलाइक़े सां तालुक़ु रखंदड़ साबिर अली खे कुझु ॾींहं अॻु अस्पताल में इलाज सां दाख़िल कयो वियो, जिते हुन राति देर सां दम धणी हवाले कयो आहे। मजमूई तौर सिविल अस्पताल में 24 कलाकनि दौरान ॿुधाए पियो वञे त डेंगी जा 2 मरीज़ दाख़िल थिया आहिनि, जंहिं खां पोइ सिविल अस्पताल में डेंगी जे मरीज़नि जो अघु वधी 6 थी वियो आहे। हैदराबाद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में सिविल अस्पताल हैदराबाद जी इंतज़ाम जो चवणु आहे त हिन सीज़न दौरान उन्हनि वटि 588 डेंगी जा मरीज़ अस्पताल में दाख़िल थिया हुआ, जिन्हनि जो उन्हनि इलाज कयो। गॾोगॾु हैदराबाद में जेके हेसि ताईं डेंगी जे फौत थिया आहिनि मरीज़, उन्हनि जो अघु बि हैदराबाद में 6 ॿुधाए पियो वञे त हैदराबाद में गंदगी जो आज़ार ऐं सीवरेज नालनि जी सफ़ाई न थियण सबबु अञा ताईं डेंगी जो मर्ज़ बेकाबू आहे, जॾहिं त इंतज़ामिया पारां मच्छरमार स्प्रे न कयो वियो आहे। इन करे डेंगी जा जेके केस आहिनि उहे अञा ताईं ज़ाहिर थी रहिया आहिनि। जी मेहताब। इम्तियाज़ खोसो, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।